ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरो खां। ज़रदारी हाउस कराची में MPA घोड़ाबारी हाजी अली हसन ज़रदारी सां PP अगवान मीरपुर साकिरो रईस अयाज़ लाशारी जी मुलाकात। रईस अयाज़ लाशारी मोहम्मद शरीफ लाशारी हाजी अली हसन ज़रदारी के उम्र जी सादत हासिल करने ते मुबारकबाद ॾिनी। उन सां गॾो साकिरे जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई, जंहिंमें साकिरे तालुके जे 5 यूनिटनि खे हार्ड एरिया में तब्दील करण जी सिफारिश कई वई, जंहिं हाजी अली हसन ज़रदारी खातिरी कराई। उन सां गॾु साकिरे तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चमड़ीअ जी बीमारी, जंहिंमें ॻोठ जाड़ो खीरो, ॻोठ ॾारियूं बकीरो, इस्माइल खासकेली, अली मोहम्मद शीदी, सुलेमान कुंबर, ॻोठ साले मोहम्मद खासकेली ऐं ॻोठ हुसैन मेरबर में चमड़ीअ जी वैक्सीन ऐं पीअण जे पाणी लाइ RO प्लांट लॻाइण ते ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिं ते हाजी अली हसन ज़रदारी फौरी नोटिस वठी लाॻापियल इदारनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। जल्द हिननि ॻोठनि में कमु शुरू कयो वेंदो। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली गबोल, बे न्यूज़ मीरपुर साकिरो।